हल आवाज़ टीवी जे प्रोग्राम थी अज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार। अॼु असांजी टॉप स्टोरी शामिल कंदासीं सिंध में उगाड़ियुनि जो हदफ़। उगाड़ियुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए पई। सिंध जो जेका पंहिंजा टैक्सिस आहिनि, हिकिड़ा त उहे टैक्सिस आहिनि जेके फेडरल मां असांखे अचनि था स्टेट ट्रांसफर जी सूरत में, ऐं टैक्सिस जी सूरत में जेके NFC में असांखे हिसो मिले थो। ॿिया उहे टैक्सिस आहिनि जेके प्रोविंशियल टैक्स जी सूरत में असांखे मिलनि था। अॼु कुझु इन हवाले सां कुझु ख़बरूं गर्दिश कयूं पिए त ॿुधायो पियो वञे त टैक्सिस जी उगाड़ी नाहे थी सघी, अहिड़ी क़िस्म जी को ख़बरूं हुयूं। उन ते को सिंध हुकूमत तरफ़ वज़ाहत बि जारी थी आहे। पर हाणे हिन थोरो पाण जाइज़ो वठूं था। इहो जाइज़ो वठणु हिन करे बि ज़रूरी आहे, मिडल ऑफ द ईयर आहे, क्वार्टर हिकिड़ो गुज़री चुको आहे। हिकिड़े क्वार्टर गुज़रण सां ख़बर पइजी वेंदी आहे त ट्रेंड केॾांहुं वञे पियो। पर हिकिड़े क्वार्टर ते बेस त मुकमल तौर ते नथो करे सघिजे, पर बहरहाल हिकिड़ो ट्रेंड, हिकिड़ो लाड़ो ख़बर पवंदो आहे जंहिंखे बाद में हुकूमतूं ऐं जेके उगाड़ियुनि वारा इदारा आहिनि उहे उनखे जेको आहे एडजस्ट कंदा आहिनि, ख़बर पवंदी आहे छा पियो थिए। हाणे मां ॿ टे शयूं तव्हांखे कुझु बुनियादी तौर ते तव्हांजे अॻियां आॾो रखणु चाहियां थो। सिंध में जेके बि बजट ठहे थी, सिंध खे बजट हुई 3056 अरब रुपए जी, 3 ट्रिलियन रुपए जी बजट जेका आहे उहा सिंध जी हुई, जेका अनाउंस कई वई 2024-2025 जे लाइ। हाणे इहे 3056 अरब रुपया किथां अचणा आहिनि, इन जो हिकिड़ो काथो लॻायो वेंदो आहे। स्टेट ट्रांसफर जेके थींदा आहिनि, जेके मूं ॿुधायो, वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां टैक्सिस ऐं स्टेट ट्रांसफर जी सूरत में, ऐं ॿियो ज़िले सूबे जा पंहिंजी बजट हूंदी आहे, पंहिंजी उगाड़ियूं हूंदियूं आहिनि। ऐं थर्ड नंबर ते जेके लोन्स वग़ैरह असांखे मिलंदा आहिनि, सिंध हुकूमत खणे थी या किथां ग्रांट्स अचनि थियूं, त इहे टे शयूं बेसिकली मैटर कंदियूं आहिनि। बजट जेको आहे 3 बेसिक स्ट्रक्चर ते ॿधल आहे। हाणे थियो छा आहे त असां वटि असांखे बजट तमामु वधी आहे असांजी सिंध जी ओवरऑल थ्रू द ईयर्स। टैक्सिस वधिया आहिनि त ज़ाहिर असांजी बजट वधी आहे। पंहिंजी ख़ुदि सिंध जा जेके इदारा आहिनि टैक्सिस जा, ख़ासि तौर ते SRB जो ज़िक्र कजे, उन्हनि तमामु घणी ग्रोथ कई आहे। हुननि जेके टैक्सिस हासिलु कया आहिनि 18वीं तरमीम खां पोइ SRB इदारो ठहियो, सिंध रेवेन्यू बोर्ड, हुननि जी ग्रोथ तमामु ज़बरदस्त रही आहे। शुरू में चंद कुझु अरब रुपया हुआ जेके शुरू में हुननि 40-50 अरब रुपए खां शायदि शुरू कयो हो, ऐं हाणे टारगेट हिन साल जो 350 अरब रुपए जो रखियो आहे। त जेको स्ट्रक्चर आहे सिंध में रिसोर्सिस जो, उहो 3 हंधनि खां मूं तव्हांखे ॿुधायो वेंदो आहे। हाणे जेके टैक्सिस आहिनि उहे सिंध खे मिलनि था वफ़ाक़ जी तरफ़ां, इनकम टैक्स, कस्टम्स, सेल्स टैक्स, GST जेको हूंदो आहे, उन्हनि मां जेको सिंध जो हिसो थिए थो NFC में, उहो त पूल थिए थो, उन मां सिंध जो हिसो 23-24% सिंध खे मिले थो। हाणे हिन साल जो काथो जेको मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त 3056 अरब रुपए जो काथो लॻायो वियो। हुन में असांखे सिंध हुकूमत जेके आहे 1983 अरब रुपया जेके आहिनि उहे फेडरल गवर्नमेंट तरफ़ां मिलंदा टैक्सिस जी सूरत में ऐं ॿियनि सूरत में। त लॻभॻि 662 अरब रुपया जेके आहिनि उहे सिंध पंहिंजे टैक्सिस मां उगाड़ींदी। 1983 662, बाक़ी जेके लोन्स ऐं ग्रांट जी सूरत में सिंध खे मिलंदा। हीअ आहे हिन जो स्ट्रक्चर। हाणे अचूं था, असां अॼु फेडरल गवर्नमेंट जे उते ॻाल्हि न कंदासीं, असां ॻाल्हि कंदासीं पंहिंजे टैक्सिस प्रोविंशियल टैक्सिस। सिंध जा जेके टैक्सिस आहिनि उहे 3 बेसिक स्ट्रक्चर ते ॿधल आहिनि। हिकिड़ो SRB, जंहिंजो वॾो हिसो SRB मां अचे थो। ॿियो नंबर रेवेन्यू डिपार्टमेंट तरफ़ां जेके बि टैक्सिस लॻनि था, हुतां पैसा अचनि था। थर्ड एक्साइज़ एंड टैक्सेशन। इन 3 जे बुनियाद ते असांखे उगाड़ियूं थियनि थियूं। हुन में थियो छा आहे, जो सिंध हिन वक़्तु 662 अरब रुपए जो काथो कयो आहे त असांखे इहे टैक्सिस सूबे मां मिलंदा, जंहिंमें SRB सिंध रेवेन्यू बोर्ड, जंहिंमें घणे भाङे जेको GST ऑन सर्विसिस लॻे थो उहो असांखे हासिलु थींदो आहे। उनजो 350 अरब रुपए जो काथो लॻायो वियो आहे। प्रोविंशियल टैक्स जेके आहिनि, जंहिंमें रेवेन्यू जा ऐं ॿिया आहिनि, उहे 269 अरब रुपए जा आहिनि। ऐं टियां जेके आहिनि उहे 43 अरब। प्रोविंशियल नॉन टैक्स जेके रेवेन्यूज़ आहिनि उहे आहिनि 43 अरब रुपए जो काथो लॻायो वियो आहे। त हीअ घटि लॻभॻि असांखे 662 अरब रुपया हिन साल जो काथो लॻायो वियो। पोएं साल छा थियो? पोएं साल जे बजट में 235 अरब रुपए जो लॻायो वियो हो SRB जो काथो, पर हुननि उगाड़ी कई 230 अरब रुपया। इहे सरकार जा बजट डॉक्यूमेंट्स ॿुधाइनि था। जेको प्रोविंशियल टैक्स आहे उहो हुननि काथो कयो हो 202 अरब रुपए जो। इते हुननि खे कामयाबी हासिलु न थी सघी गुज़िरियल साल, ऐं हुननि रुॻो 167 अरब रुपया हासिलु कया। उन खां पोइ जेके नॉन टैक्स रेवेन्यूज़ आहिनि उगाड़ियूं आहिनि, उहो 32 अरब रुपए जो काथो लॻायो वियो हो। उनखे हिन में कामयाबी हुननि खे हासिलु थी, जेके नॉन टैक्स रेवेन्यू आहिनि उहे को 77 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि हासिलु थी सघिया। इहा हिन हिकिड़े मद में ॾाढी सुठी कारकर्दगी रही गुज़िरियल साल। हिन साल जो मसइलो कुझु ईअं आहे त 350 अरब रुपया
SRB ॾिसूं करे सघंदनि, छाकाणि पहिरें क्वार्टर में हुननि सिर्फ़ु 21 अरब रुपया हासिलु कया आहिनि। रिपोर्ट्स आयूं आहिनि, ही केतिरियूं रिपोर्ट ठीकु आहिनि। तर्जुमान सिंध हुकूमत चयो थो गुज़िरियल साल जे भेट में 22% वाधू टैक्स उगाड़ियूं थियूं आहिनि। हाणे इहे नंबर्स वॾो मसइलो हूंदो आहे, हिन ते क्लियर डायरेक्शन या जेका इंफॉर्मेशन आहे असांखे नाहे मिलंदी। बाक़ी वरी तर्जुमान तरफ़ां जेको स्टेटमेंट आहे उहो चवनि था असां रेवेन्यू बोर्ड जेको आहे बिल्कुलु पंहिंजो 22% वधीक हदफ़ हासिलु कयो आहे। टैक्स कलेक्शन जा इदारा आहिनि। एक्साइज़ टैक्सेशन में तमामु घणी कामयाबी थी आहे, उनमें काफ़ी अंग अॻिते वधे पियो। ॾिसूं हाणे ईयर एंड ते उहो छा मिले थो। रेवेन्यू बोर्ड असां वटि थोरो प्रॉब्लम आहे, करप्शन तमामु घणी आहे। रेवेन्यू बोर्ड उहो कैचअप न करे सघियो आहे, जेतोणीकि नॉन टैक्स रेवेन्यू बोर्ड जी ज़िम्मेदारी आहे। उन्हनि काफ़ी पोएं साल 32 अरब खां 77 अरब ते विया आहिनि, पर हैरान कुन तौर ते उन टारगेट खे 77 अरब जेको उन्हनि हासिलु कयो घटाए वरी 43 अरब रुपया कयो आहे हिन साल। इहो थोरो मैटर ऑफ कंसर्न आहे त इहो 77 अरब खां घटाए 43 अरब जो टारगेट हिन साल छो रखियो वियो, इहो हिकिड़ी अहम सुवालु आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो इदारा आहिनि सिंध में काफ़ी सारा, असांजो कमु आहे हिन इदारनि जो उन्हनि खां पुछाणो कयूं त तव्हां हींअर ताईं कहिड़ी कारकर्दी आहे। टैक्स पेयर जी मनी सां इहे इदारा हलनि था, कामूरा इन टैक्स पेयर जी मनी सां माण्हुनि जी ख़िदमत कनि था। हाणे मां अर्ज़ु कयां 1986 में रूल्स ऑफ बिज़नेस जेके हुआ सिंध में टैक्स जी उगाड़ी खे बहितर करण लाइ रूल्स ऑफ बिज़नेस में कुझु तब्दीलियूं आंदियूं हुयूं, इम्प्रूवमेंट आंदियूं हुयूं, अमेंडमेंट कई वई। 1986 में टैक्स रिफॉर्म यूनिट जोड़ियो वियो। टैक्स रिफॉर्म यूनिट माना जंहिंजो कमु हूंदो त सिंध में जेको टैक्स जो कमु थिए थो उन्हनि खे रिफॉर्म आंदा वञनि, टैक्स खे बहितरी कई वञे, पंहिंजा टैक्स प्रोविंशियल टैक्सनि जी उगाड़ी खे बहितर कयो वञे। 18 जुलाई 2014 ते हुनजो नोटिफिकेशन कढियो वियो ऐं इदारो टैक्स रिफॉर्म यूनिट जेको आहे उन कमु शुरू कयो ऐं सिंध खे हुकूमत खे मुख़्तलिफ़ तजवीज़ूं ॾींदा रहिया त हीउ कंपेरिज़न थिए पियो, हीउ टैक्स हेॾां वञे पियो, अचे पियो, वधे पियो, घटे पियो। उहो सॼो हिकिड़ो बाक़ाइदा एनालिसिस थींदो आहे टैक्स रिफॉर्म यूनिट जो। तव्हांखे ख़बर न हूंदी, सिंध जे माण्हुनि खे पढ़ियल लिखे माण्हुनि खे बि ख़बर न हूंदी त टैक्स रिफॉर्म यूनिट बि को असां वटि आहे, छाकाणि त इहे इदारा साम्हूं ई कोन था अचनि, हिननि इदारनि जी कारकर्दगी साम्हूं कोन थी अचे। इन रूल्स ऑफ बिज़नेस में हिन इदारे खे परफॉर्म करे ॾेखारिणो ऐं पंहिंजी रिपोर्ट सबमिट करणी हुई। उहे रिपोर्टूं किथे आहिनि? हीउ इदारो छा कमु करे पियो, हुनजो हेड केरु आहे, हिन में केरु माण्हू आहिनि, हिन जो एनालिसिस छा थियो, हिन जी रिसर्च छा आहे, जेतोणीकि असांखे बजट डॉक्यूमेंट में रिफ्लेक्शन नज़र ईंदी आहे, पर स्पेसिफिक हिन इदारे जो छा कंट्रीब्यूशन रहियो आहे इहो ज़रूरु असांखे पुछणु घुरिजे। तमामु कॉन्सेप्ट तमामु सुठो आहे, हिन इदारे खे इम्प्रूव करणु घुरिजे। छो कोन टैक्स उगाड़ी जिते थी आहे उते किथे थी आहे, जिते नाहे थी उन में हिन इदारे जो छा किरदारु रहियो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो हीअ जेके टैक्स रिफॉर्म यूनिट आहे हिन छा कमु कयो आहे, का ख़बर कोन्हे। इन करे हीअ जेके टैक्स जी जेका सिंध में प्रोविंशियल टैक्सिस आहिनि उन्हनि जी स्पीड तमामु स्लो आहे। सभिनी खां वॾो जेको एरिया प्रॉपर्टी टैक्स जो आहे उहो जेतोणीकि लोकल गवर्नमेंट जो फोटे आहे तमामु घणो मौजूदु आहे। तव्हांखे वठी हलूं, मां जेकॾहिं कराची खे छॾियूं था, हैदराबाद था हलूं, हैदराबाद में केरु प्रॉपर्टी जो टैक्स ॾिए थो? केतिरा माण्हू प्रॉपर्टी टैक्स ॾियनि था? प्रॉपर्टी जो टैक्स हर प्रॉपर्टी जंहिंजी आहे हुनखे टैक्स ॾियणो आहे हिकिड़ो स्पेसिफिक, ऐं 120 गज़ या 80-100 गज़ वारनि खां शायदि माफ़ु हूंदो आहे, उनखां मथे वारनि जेको हाणे सिस्टम मां ॾिसंदुसि त ख़बर पइजी सघंदी त प्रॉपर्टी टैक्स जो हेॾो सारो पोटेंशियल मौजूदु आहे। उनखां अलावा ॿिया जेके बि टैक्सिस आहिनि एतिरो सारो पोटेंशियल मौजूदु आहे। आबियाने में तव्हां ॾिसो कीअं थी उते करप्शन थिए, रेवेन्यू जा टारगेट जेके थियनि था डिस्ट्रिक्ट लेवल ते उहे किथे आहिनि। इहो सॼो हिकिड़ो एनालिसिस ज़िले वाइज़ थियणु घुरिजे। हिन इदारे जो कमु आहे, पर ख़बर न आहे हिन इदारो ज़िले वाइज़ असांखे फिगर ॾियनि त हिन इदारे हिन जा टैक्स कलेक्शन हिन ज़िले में केतिरा थिया, केतिरो पोटेंशियल आहे, केतिरी ज़मीन थिए थी, आबियानो ऐं जेको बाक़ी जेके रेवेन्यू जे हवाले सां टैक्सिस आहिनि उहे केतिरा पहुता आहिनि। इन खां अलावा ॿिया इंतिहाई टैक्स आहिनि। एक्साइज़ टैक्सेशन तव्हां ॾिठो त हिन साल काफ़ी बहितरी आंदी आहे पंहिंजे टैक्सिस रिजीम में, काफ़ी इनकम जा, ऐं हुननि आउट ऑफ द बॉक्स सोल्यूशन बि ॻोल्हिया आहिनि। गाॾियुनि जा नंबर हू नवां ॾियनि पिया, हुन में टैक्स में पैसा अचनि था, उहा बि उनमें कारकर्दगी ॻणिजे। हिते असां वटि सिस्टम जेको आहे पुराणे ज़माने जो हले पियो। रेवेन्यू में तव्हां हिकिड़ी करप्शन तव्हांखे ॿुधायां कीअं थिए थी, जेके ही जायुनि जी प्लाट जायूं हिननि जी मुंतक़िली थिए थी, हिन में ठीकु ठाक पैसा सिंध हुकूमत में मिलनि था। इहो सॼो सिस्टम हिननि कोशिशि कई डिजिटाइज़ करण जी, सभु शयूं कयूं, काफ़ी बहितर थियो आहे, नथो थिए। अञा बि जेका टैक्स कलेक्शन आहे हुते जेका फ़ीस आहे उहा जेकॾहिं टैक्स जेकॾहिं 10,000-20,000 फ़ीस आहे त रिश्वत 5 लख रुपया आहे। इहा सॼो मामिलो हुते हले थो ऐं सॼो हुन में जेको डिजिटाइज़ सिस्टम आहे उहो बि करे थो। हिन टैक्स रिफॉर्म सिस्टम खे सिर्फ़ु टेक्नोलॉजी मुंहुं ॾेई सघे थी ऐं टेक्नोलॉजी ज़रिए ई इनखे पकिड़े सघिजे थो।
पर ज़ाहिर आहे ही सणभा इदारा आहिनि, सणभनि इदारनि में जेकॾहिं तव्हां टेक्नोलॉजी आणींदो, जेकॾहिं ट्रांसपेरेंसी आणींदो त हिते प्रॉब्लम थींदा। SRB जो सिस्टम काफ़ी बहितर आहे, पर SRB ते बि काफ़ी असांखे फीडबैक मिलियो आहे। प्रॉब्लम मां SRB ते वरी अलॻि कॾहिं हिन ते प्रोग्राम कंदुसि। बाक़ी SRB में काफ़ी प्रॉब्लम आहे, हिन जे बावजूदि SRB तमामु सुठी ॾेखारी आहे परफॉर्मेंस ऐं हुननि जो टैक्स जेको आहे। पर हिन दफ़े थोरो असांखे नज़र अचे पई SRB में मामला ॾिसूं किथे पहुचाइनि था। 350 रुपए जो टारगेट हासिलु करिणो आहे, सुठो टारगेट आहे जेकॾहिं मिली थो वञे, पर इन खां वधीक सिंध में पोटेंशियल मौजूदु आहे। SRB में प्रॉब्लम घणा आहिनि, कहिड़े तरीक़े सां माफ़ियाज़ कमु कनि था, वकील जो हिकिड़ो माफ़िया आहे उहो कीअं कमु करे थो, टैक्स कीअं माण्हुनि खे डिॼारनि था, कीअं कूड़ूं ईमेलूं जारी, मूं वटि सॼी हिकिड़ी तफ़सील आहे। हिन ते असां बाद में ॻाल्हि कंदासीं। असांजा इदारा आहिनि, हिननि खे बहितर थियणु घुरिजे, हिननि खे इम्प्रूव थियणु घुरिजे, हिननि में रिफॉर्म्स अचणु घुरिजनि। ऐं जेको टैक्स रिफॉर्म यूनिट आहे उहो किथे आहे, असांजे टैक्स जे पैसनि मां टैक्स रिफॉर्म यूनिट हले थो। सो इन्हनि सभिनी ते वरी ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। हीअ कुझु अपडेट हुई जेका मूं तव्हांखे अॼु जो प्रोग्राम में ॾियण में चाही। वठंदो ब्रेक खां पोइ हिकिड़े ॿिए मौज़ू ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। नाज़रीन वेलकम बैक। तव्हांखे ख़बर हूंदी त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकिड़ो बिजली सहूलियत पैकेज अनाउंस कयो आहे। बिजली सहूलियत पैकेज जो इहो न आहे त को रेट घटाए वञनि पिया। हू चवंदा जेकॾहिं बिजली वधीक इस्तेमालु कंदो त रेट घटाईंदासीं, ऐं उहो बि सियारे में फेबरवरी महीने ताईं। हाणे इहो एप्लीकेबल मुल्क जे जिते सियारो वधीक थिए थो ऐं हीटर्स हलनि था, हीटर खां सवाइ गुज़ारो न आहे, उते त ठीकु आहे, पर उहो ॾिसणो पवंदो त हिन जो पैकेज जो छा हिन जो तफ़सीलात आहिनि। ऐं उन खां अलावा ₹1 कोई 70 पैसा घटाई वई आहे बिजली नेपरा तरफ़ां। उहो त फ्यूल एडजस्टमेंट वारो मामिलो आहे। ₹1.74 पोइ दफ़े हुनखे वधायो वियो, हिन दफ़े घटायो वियो आहे, त उहो त को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। पर बिजली सहूलियत पैकेज तव्हांखे ख़बर हूंदी त कोई सहूलियत इहा न आहे त असां तव्हांखे रेट घटि कयूं पिया। सहूलियत इहा आहे त बिजली वधीक इस्तेमालु कंदो त पोइ घटाईंदासीं। त इहो छाकाणि त पाकिस्तान में बिजली वधीक आहे ऐं इहो घटि इस्तेमालु थिए पई। मूंखे जॉइन कयो आहे नेपरा जे अॻूणे चेयरमैन ऐं फेडरल सेक्रेटरी फज़लुल्लाह कुरैशी साहब। उन्हनि खां पुछूं था त हीउ छा पैकेज आहे, हुकूमत हिन में छा हासिलु करणु चाहे थी। कुरैशी साहब वॾी महिरबानी। कुरैशी साहब ही बिजली सहूलियत पैकेज छा आहे तव्हांजी नज़र में, आम माण्हू खे जेकर असां सम्झाए सघूं था? असांजे सहूलियत पैकेज मुंहिंजे ख़्याल में ज़ाती तौर ते अणमुदाइतो आहे। छाकाणि जो जेको असांजा जेके स्टेटिस्ट्स आहिनि से चवनि था त सियारे में वधे वधे 16,000 मेगावाट बिजली इस्तेमालु थींदी आहे जी, ऐं ऊन्हारे में जेका 23-24,000 थींदी आहे जी। हाणे इहा मूंखे सम्झ में कोन थो अचे त सियारे में छो बिजली वधीक इस्तेमालु थींदी, जंहिंजे लाइ हुनखे सहूलियत मिलंदी। जी, इहो हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे त जेकॾहिं उहे इलाइक़ा जिते गैस आहे, जीअं असां इस्लामाबाद में आहियूं, जी, असांजी जेकॾहिं डोमेस्टिक गैस बंदि था कनि पिया या असांखे फ्यूअल लाइ गैस कोन थी मिले ॿारण लाइ, गर्मीअ लाइ, पोइ जेकॾहिं असां बिजली इस्तेमालु कंदासीं त पोइ शायदि असांजो बिल वधीक अचे। जी। बाक़ी जेको अधु मुल्क आहे, माना कराची या सिंध आहे, जिते तव्हां गैस इस्तेमालु गर्मीअ लाइ कंदा ई कोन आहियो गरम करण लाइ, त उते जेकर तव्हां ते बिजली कंज़म्पशन त 100% घटिजी वेंदो आहे। जी हा। छाकाणि जो इहो पैकेज मूंखे या मतिलबु रुगो थी सघे त थोरी घणी एप्लीकेबिलिटी थिए सा बि चवंदा त लास्ट ईयर को वधीक हुजे। जेकॾहिं हाणे जेकॾहिं लास्ट ईयर मां जेकॾहिं पंहिंजो इन्वर्टर हीटिंग जेका आहे त मां 100 कलाक कई आहे ऊन्हारे में सियारे में, हाणे जेकॾहिं मां 100 खां वधीक कलाक कंदुसि त पोइ मूंखे रिलीफ मिलंदो। हाणे मां छो कंदुसि जॾहिं मां ऑलरेडी हिकिड़ो मैक्सिमम कंज़म्पशन लॉस करे चुको आहियां, त मूंखे हिन जो प्रैक्टिकल को नज़र नथो अचे हिन जो फ़ाइदो थींदो। कमर्शियल एरिया में असां बिजली डोमेस्टिक ते ॻाल्हायूं, पोइ कमर्शियल ते अचूं था। हा जी। कंज्यूमर जेके असां सम्झूं था इस्लामाबाद में, जो तव्हां बि ॿुधायो आहे त इस्लामाबाद ऐं हिते मथे पासे में तमामु घणो सीउ पवे थो, हाणे गैस हुते लभे कान थी, त उहो त मजबूरन हाणे हीटिंग लाइ ई इस्तेमालु कंदा। पर प्रॉब्लम इहो आहे त बिजली जो मसइलो अहिड़ो थी वियो आहे त माण्हू डिॼनि था त बिजली छो वधीक इस्तेमालु कयूं। हाणे त माण्हू वापसि अचनि पिया ऐं उनखे इहो सॼो ॿ ॻाल्हियूं थियूं न। हिकिड़ो त 8,000 मेगावाट जूं जेके आहिनि से सोलर प्लेट्स इम्पोर्ट कयूं वयूं आहिनि, जंहिंमां 4-5 जूं इंस्टॉल थी चुकियूं आहिनि। इहे 4-5 हज़ार जेको इस्तेमालु थी रहियो आहे, इहे कोन्हे त IPP वांगुरु
त तव्हां 8,000 मेगावाट हणो पोइ इस्तेमालु न थिए तव्हां कैपेसिटी चार्जिस ॾियो। जी हे सभु 4,000 मेगावाट इस्तेमालु थी रहिया आहिनि। माना इहो सॼो नेट डिफेक्ट जेको डेफिसिट थी रहियो आहे ग्रिड बिजलीअ खे, जी इन खां पोइ कुझु इस्तेमालु थी रहियो आहे, कुझु वरी रिकवरी थिए, माना ग्रिड वारा कुझु पैसा ॾियनि था पिया, माना न हुनजी बिजली वधी, जेको हुनजे डबल नुक़सान थो थिए ग्रिड वारनि खे। जी हिकिड़ो हुनजो कंज़म्पशन कोन थो थिए, ॿियो जेको सोलर वारा वधीक कंज़म करे नेट मीटरिंग में ॾियनि था, उन जा पैसा ॾियणा था पवनि या यूनिट एडजस्ट करणा था पवनि। जी इन जे करे त जेको फीचर जेको आहे बिजली जो मोदी जो सूरत हाल में त डार्क आहे फीचर। जी इनवर्ट एक्सिस कैपेसिटी आहे, ॿी कैपेसिटी क्रिएट थी रही आहे सोलर जे करे, टियों सोलर इनपुट वधी रहियो आहे नेट मीटरिंग जे करे। त इन जे करे बाक़ी जेके डोमेस्टिक में जेके मूं तव्हांखे ॿुधायो त हीटिंग लाइ जेकॾहिं लास्ट ईयर को वधीक इस्तेमालु कंदासीं, लास्ट ईयर काफ़ी इस्तेमालु थी आहे, हाणे गैस जी पोज़ीशन छा थी बीहे अञा ताईं अनाउंसमेंट कोन आहे त असांखे गैस केतिरी ॾींदा या कीअं ॾींदा। पर सर जो कमर्शियल ऐं इंडस्ट्रियल जो ॿुधाइजो त असांखे कमर्शियल ऐं इंडस्ट्रियल जेके बिजली आहे उन्हनि खे कहिड़ो रिलीफ ॾियणु वञनि पिया? त कमर्शियल में बि इहो रिलीफ ॾिसो न, कमर्शियल ईंदी आहे दुकाननि लाइ, दुकान जेके सियारे में वधीक त कोन टाइम हलंदा न, दुकान सियारे में अञा बि घटि हलंदा छाकाणि ॾींहं जेके निराज़ अथनि पिया। त हाणे सियारे में जेके दुकान जो बि कोन वधंदो, जेका हिननि कंपेरिजन रखी आहे न लास्ट ईयर जी, उन जे मुक़ाबले में मां नथो सम्झां त को घणो बेनिफिट के दुकानदार हासिल करे सघंदा। ऐं इंडस्ट्री बि जेकॾहिं लास्ट ईयर वधीक, छाकाणि इंडस्ट्री त घणियूं बंदि पयूं थियनि, ऐं इंडस्ट्रीज़ में बि जिते जेकॾहिं हिननि खे गैस पई ॾिनी, हुननि पंहिंजो पावर पे ठाहियो, उन्हनि खे जेकॾहिं गैस न मिलंदी उहे पंहिंजो पावर ठाहींदा, पंहिंजो वठंदा सिस्टम ग्रिड मां, त पोइ शायदि थिए, छाकाणि जेके एसपीपी स्मॉल पावर प्रोजेक्ट जेके इंडस्ट्रीज गैस ते हलाईंदी, उहे घणो करे बाय एंड लार्ज उनजी गैस ते ख़तमु था कनि या कुझु करे चुका आहिनि। ऐं कराचीअ में बि इन ते रिएक्शन थियो आहे, त उहे जेकॾहिं बंदि कंदा त उन्हनि खे मजबूरन बिजली ग्रिड में वठणी पवंदी, मे बि उन्हनि खे थोरो टको पैसो फ़ाइदो थिए। पर मां नथो सम्झां त इहो वधीक शो हिकिड़ी इंडिकेशन आहे, हिकिड़ी त गवर्नमेंट खे संपत्ति आहे माण्हुनि सां, बाक़ी हिन जो रियली फ़ाइदो मूंखे इंडस्ट्री ते नज़र अचे जेसि ताईं हिकिड़ो महीनो गुज़रे उनजी इम्प्लीकेशन ॾिठी वञे। जी जेसि ताईं इहो इम्प्लीमेंट न थींदो ख़बर न पए, पर असांखे त पॉलिटिकल गिमिक नज़र अचे थो फ़िलहाल इहो माण्हुनि खे सहूलियत जे नाले सां माण्हुनि खे सियासत कई वञे। ख़ैर सर ॿियो हिकिड़ी अहम डेवलपमेंट थियणु वञे पई, अञा अख़बार मीडिया जी रिपोर्ट ताईं आहे त इहो सेंट्रल पावर जेका एजेंसी आहे, जेका पावर परचेज एजेंसी आहे, जेका बिजली ख़रीद कंदी आहे ऐं उनखां पोइ उहो डिस्ट्रीब्यूशन कंपनी ॾींदी आहे, उन्हनि जो रोल ख़तमु कयो वञे पियो ऐं जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि उहे हाणे डायरेक्ट बिजली घरनि खां बिजली ख़रीद करे सघंदियूं, अहिड़ी क़िस्म जूं शयूं अचनि पियूं। ऐं नेपरा तरफ़ां 2 टियर कॉन्ट्रैक्ट मॉडल जेको आहे उहो लागू करण जी ॻाल्हि कई वञे पई। ॾिसो न, हिनखे चइबो आहे सिंगल बायर सिस्टम। जी हिन वक़्तु जेको असांजो सिंगल बायर सिस्टम आहे, माना प्रोड्यूसर इलाही आहिनि, जी बायर हिकिड़ो आहे, ऐं बायर जेको सीपीपी आहे जंहिंमें हाइडल वारा बि बाय कनि था। हाणे जेकॾहिं हिन मॉडल खे टोड़नि था त पोइ हिन वरी हर को चवंदो त बाबा मां वञी हाइडल वठां। हिन वक़्तु छा थो थिए जो हिकिड़ो पैकेज थो ठहे जो हाइडल बि उते थी वञे, एटॉमिक बि उते थी वञे, गैस वारी बि उते थी वञे, LNG वारी बि उते थी वञे। पोइ इन जे करे ऐं जेकॾहिं सुभाणे हिते फ्री छॾे ॾींदा त हर को चवंदो त मां हाइडल, मिसाल तौर पिशावर वारा आहिनि, उहो चवंदा त असां छो वठूं तव्हां खां गैस वारी बिजली, या छो वठूं असां ॿी बिजली, असां पंहिंजी 100% हाइडल खणंदासीं, अव्हांखे हाइडल कोन ॾींदासीं। इन जा इहे इम्प्लीकेशन थींदा, छाकाणि असां जेके मोड ऑफ प्रोडक्शन जेको आहे डिफरेंट आहिनि ऐं उनजी कास्ट वेरिएशन तमामु घणी आहे। ऐं सस्ते में सस्ती मिसाल त तरबेला जी बिजली आहे 2 रुपए वारी, ऐं महांगे में महांगी तव्हांजी LNG जी बिजली आहे 50 रुपए वारी, या जेका ऑयल थी थिए पई। मॉडल खे चेंज करण लाइ वॾी उनजी इम्प्लीकेशन थींदियूं। जी सर, इहो मॉडल सर तव्हां हमेशह चवंदा इहो मॉडल पंजाब खे सूट ई कोन थो करे, पर जेकॾहिं सुभाणे सिंध जूं जेके 2 कंपनी 3 कंपनीज़ आहिनि उहे चवनि असांखे रुगो थरकोल हिते करे ॾियो, असांखे सस्तो पवंदो, असां छाजे लाइ हाइडल या उहो परे खां बिजली वठूं ऐं महांगी बिजली वठूं, त उन्हनि खे फ़ाइदो पवंदो। इहो कॉन्स्टिट्यूशनली करे सघनि था। ॾिसो न, कॉन्स्टिट्यूशन में त पाबंदी कोन्हे न, तव्हां सूबे खे पाबंदी आहे त पंहिंजी ट्रांसमिशन बि करे, जनरेशन बि करे ऐं डिस्ट्रीब्यूशन बि करे। उहो जेकॾहिं करे सघे त सिंध खे बि फ़ाइदो थींदो हिन में, छाकाणि जो हाइडल जेतिरी सस्ती त कोन थींदी, पर जेको हिन वक़्तु जेको टोटल पैकेज आहे ख़ुशूसन जेको LNG ते ऐं जेका ॿी
ॿियो जेको इम्पोर्टेड फ्यूअल ते जेका बिजली पैदा थिए थी जंहिंमें LNG बि आहे ऐं फर्नेस ऑयल बि आहे ऐं इन जे अलावा जेको इम्पोर्टेड कोल बि आहे, त इन में इहो पंजाब खे फार्मूला सूट कोन कंदो ऐं तव्हांजो वरी वॾे में वॾो कंज़म्पशन सेंटर पंजाब आहे। उते भले पोइ ॿाहिरां वठनि न, बाक़ी जेका एक्स्ट्रा उन्हनि खपे थी भले ॿाहिरां महांगी वठनि, बाक़ी सूबे KP वारनि खे ऐं सिंध वारनि खे फ़ाइदो थींदो। CCI में तव्हांखे खणी वञी करे फ़ैसिलो कराए सघो था। पर सर ही नेपरा इहो डूएबल आहे। पर नेपरा सर ॾिनो आहे, इहो नेपरा जे तरफ़ां इहो मॉडल चवनि था नेपरा ई करे छॾींदी, CCI वञणो न पवंदो, चवनि था पिया, अञा ख़बर न आहे पकी ॻाल्हि। न मुंहिंजो ज़ाती ख़्याल आहे त नेपरा कोन कंदी ऐं इहो वञणो पवंदो, छाकाणि नेपरा में बि इन जे पॉलिटिकल इम्प्लीकेशन्स तमामु घणियूं ऐं फाइनेंशियल इम्प्लीकेशन्स बि आहिनि, छाकाणि जो पोइ इहा जेका ॻाल्हि आहे सा हली वेंदी। पर मतिलबु इहो आहे त इन केस जेतिरी कंज़म्पशन जेतिरो बिजली पैदा थिए थी फिज़िकली जोग्राफिकली KP में सिंध में, उहा हुननि जे पंहिंजे कंज़म्पशन खां वधीक आहे। डिपेंड करे थो उहा जेकॾहिं मल्टी बायर सिस्टम थिए थो त उहे कहिड़े सेल ते कहिड़े रेट ते पंजाब उनखां वठे थो पियो, छाकाणि उहा बिजली वरी बि इम्पोर्टेड को पंजाब खे सस्ती। पर तव्हांखे रेट में वॾी वेरिएशन नज़र अचे पई, मूंखे त नज़र अचे पई थी कंपनी जो मुख़्तलिफ़ रेट थी वेंदा, हाणे यूनिफाइड न रहंदा। हा न उहो ॾिसो न, उहो त कंपनियुनि जी ॻाल्हि वरी पोइ ॿिए स्टेज ते ईंदी न। फ़िलहाल हिन वक़्तु त असां सिंगल बायर ऐं डबल बायर जी ॻाल्हि करे, पोइ वरी जेकर कंपनी जा रेट मुख़्तलिफ़ थियनि त पोइ कंपनी ॾिसूं किथां थी वठे पई, कहिड़ी कंपनी किथां थी ख़रीद करे। हर कंपनी पंहिंजी कैपेसिटी आहे, उहा ख़रीद करे थी। त कंपनीअ जो जेको असुलु इशू जेको कंपनी जो आहे सो हुनजो इंटरनल मैनेजमेंट, माना हुन में जेके चोरी ऐं लॉस थो थिए न, भले तव्हां 60 खे बिजली सस्ती ॾियो, पर जेकर 40% हुनजो लॉस आहे त कंज़्यूमर खे उहो ई दचे में पइजी वञो कंज़्यूमर। त कंपनी जी जेका डिस्ट्रीब्यूशन कंपनी जो जेको इंटरनल मैनेजमेंट सिस्टम आहे, माना हुननि जो जेको डिस्ट्रीब्यूशन जो सिस्टम आहे, माना लॉसिस आहिनि, हुनजी जेका स्ट्रेंथ आहे उनखे इम्प्रूव करणो पवंदो, लॉसिस खे घटाइणो पवंदो, चोरी खे घटाइणो पवंदो, पोइ वञी जेको कंज़्यूमर खे बेनिफिट मिलंदो। ठीकु साईं, कुरेश साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन फज़ल कुरेश साहिब, ॿ इन मौज़ूअनि ते ॻाल्हायोसीं। हो त बिजली जो मौज़ू, त हिकिड़ो त इहो बिजली सहूलियत पैकेज फ़िलहालु को एॾो प्रॉमिसिंग नज़र नथो अचे। ॾिसूं सिंध वारे माण्हुनि ते ख़ासि फ़ाइदो हुनखे कोन थींदो, छाकाणि त बिजली ते तव्हां हीटर यूज़ कंदव, केतिरो महीनो हिकिड़ो यूज़ कंदो वधि में वधि। हीउ फ़ाइदो थींदो नॉर्थ में जेके सियारो जिते वधीक पए थो उन्हनि खे, पर उहे बि माण्हू ॾिनल आहिनि बिजली जे बिलनि खां, तमामु घणो हिरासियल आहिनि ख़ासि तौर ते। उहे छो कंदा बिजली, ऐं जेका हुनखे लॻे ईअं थो त गैस बंदि करे उन्हनि खे ज़ोरी बिजली ते आणींदा ऐं बिजली ते हाणे चवंदा हाणे यूज़ कयो, हीटर त हलाइणो आहे, हीटर खे सवाइ माण्हू उते रही कोन थो सघे। इवन इस्लामाबाद में सीउ सख़्तु पए थो। ॿियो जेको हीउ मामिलो हीउ मॉडल करणु वञनि पिया, पंहिंजो इम्प्लीमेंट 2 टियर मॉडल जेको आहे, त तव्हां बिजली कंपनियूं हाणे सिर्फ़ु हिकिड़े खां सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी खां बिजली न वठनि, डायरेक्टली बिजली घरनि खां बिजली वठी सघनि था। त इन जा वरी ॿिया इम्प्लीकेशन, हिन में फ़ाइदे में KP ऐं सिंध ख़ासि तौर ते फ़ाइदे में वेंदा, पंजाब नुक़सान में वेंदो, छाकाणि पंजाब खे उतां ई बिजली पंहिंजे ई इलाइक़नि मां वठणी पवंदी, बाक़ी जेका रहिजी वई उहा उहो KP खां वठंदो या सिंध खां वठंदो, पर हिते बिजली सस्ती थियण जा इम्कान आहिनि। इहो हिकिड़ो मॉडल अचे पियो, वॾो हिन ते कमु थींदो, ॾिसूं छा थो थिए। बाक़ी थींदो इहो आहे, मुल्क में मजबूरी तौर ते थींदो रहियो आहे त जेको मॉडल जेका पॉलिसी पंजाब खे सूट नथी करे उहा इम्प्लीमेंट नाहे कई वेंदी। हिन वठूं था ब्रेक खां पोइ ॿिए मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां हलंदासीं हैदराबाद, जिते सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां धरणो हयो वियो। जेके पंजाब जो चोलिस्तान कैनाल प्रोजेक्ट्स आहिनि, जेको सिंध जे दरियाउनि ते कैनाल ठाहिण, सिंध जे दरियानि जे पाणी ते कैनाल ठाहिण जी हिकिड़ी कोशिशि कई वञे पई, उन हवाले सां तरक़ी पसंद पार्टी पारां पहिरीं बबरलू वेझो बि धरणो हयो वियो। हाणे नेक्स्ट फेज़ में हटड़ी बाईपास ते अॼु धरणो हयो। डॉक्टर कादिर मक्सी साहब असांखे जॉइन कयो आहे, त पार्टी जा सरबराह आहिनि। डॉक्टर साहब, ही तव्हांजी धरणे जी कैंपेन जेका तव्हांजी हले पई बबरलू खां पोइ हाणे हटड़ी बाईपास, हाणे इहो फर्दर असांखे ॿुधाइजो त इहो तव्हांजो हींअर ताईं तव्हां छा था सम्झो, हुन में कीअं रिस्पॉन्स तव्हांखे मिलियो आहे ॿिन्ही धरणनि जे हवाले सां? मोहसिन, ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त पहिरियों धरणो हो 30 अक्टूबर ते जी, ऐं सखर, उन में तमामु हज़ारे माण्हू हुआ
पर छो जो जीअं त पहिरियों धरनो हो ऐं इंतज़ामी तरह असांजूं कमज़ोरियूं हुयूं त असां हुते छांव जो शामियाने जो कोई इंतज़ाम न कयो। इन करे घणी शदीद गर्मी जे करे माण्हू टिड़ी पखड़ी होटलुनि में हिते हुते वेठा रहिया। इन करे कुझु माण्हुनि जेको सरकारी वंगारियुनि प्रोपेगेंडा कई त माण्हू थोरा आहिनि थोरा, पर पोइ जॾहिं शाम जो मुंहिंजी तकी जो वारो आयो 4:30 बजे त उहे हज़ारे माण्हू अची उन रोड ते गॾु थिया ऐं मुंहिंजी तकी जे दौरान उहा सॼी स्ट्रेंथ नज़र आई। जी पर उन खां पोइ हैदराबाद जो जेको 9 नवंबर जो धरनो थियो आहे, उन धरनो त इंतिहाई शानदार क़िस्म जो धरनो हो। 100 जी तइदाद में औरतूं हुयूं, असांजूं भेनरूं माइरूं नौजवान अदड़ियूं, ऐं उन खां पोइ हज़ारे माण्हू हुआ। ऐं तमामु शानदार इन वेझी तारीख़ में सियासी जदोजहदुनि जी तारीख़ में हैदराबाद जो ही धरनो हिकिड़ो लैंडमार्क हूंदो, हिकिड़ो यादगार हूंदो। त एतिरा हज़ारे माण्हू रोड ते वेही सॼो ॾींहुं सुबुह 10 बजे खां वठी हींअर असां कॉल ऑफ करे उथिया आहियूं 5 बजे। जी त इंतिहाई इत्मीनान जोगी सूरत हाल आहे। त जॾहिं असां कराची 24 नवंबर ते ईंदासीं त इनशाला इहो हज़ारनि मां मुंतकिल थींदो लखनि में। अच्छा, ही तव्हांजी डॉक्टर साहब तव्हांजी ही अवामी राब्ता मुहिम आहे, ज़ाहिर आहे ही हिकिड़ो फॉर्मेट हूंदो आहे पॉलिटिकल स्ट्रगल्स में, त तव्हां माण्हुनि सां राब्तो कंदा आहियो, उन्हनि खे धरणनि जी सूरत में जलसनि जी सूरत में घुराईंदा आहियो। हिकिड़ो त इहो हिन जो फॉर्मेट हूंदो आहे, हिकिड़ो त हीअ अप्रोच हूंदी आहे। हिकिड़ी ॿी अप्रोच हूंदी आहे त मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे बि गॾाइजे, उन्हनि जेके बि अहम ख़्याल पार्टियूं आहिनि, छाकाणि त मामिलो सिंध जो आहे, इहो कंहिं हिकिड़ी पार्टी जो त आहे कोन, उन्हनि गॾाइजे, उन्हनि सां ॻाल्हाइजे त हिकिड़ी गॾियल जदोजहद तव्हां उन खां बाद में या इन दौरान ई उनखे चिप इन कजे सभिनी पार्टियुनि खे ऐं सभिनी सोच रखंदड़ माण्हुनि खे। ॾिसो, मां हिन सॼी मूवमेंट खे चयो आहे इहा वार्म अप मूवमेंट आहे, वार्म अप मूवमेंट आहे। जी छो जो सिंधी माण्हू जॾहिं हो सफ़ा नक ते पाणी चढ़ी ईंदो आहे, पोइ माण्हू तमामु देरि सां जाॻंदा आहिनि, तेसीं ताईं मुख़ालिफ़ क़ुवतूं अलाए छा सिंध जे ख़िलाफ़ मनसूबा ठाहे वठंदियूं आहिनि। जी त असां चयो त असां माण्हुनि खे जाॻाइण, मुतरिक करण, पाणी जे नुक़सान जी आगाही ॾियण लाइ असां कमु शुरू करे छॾियो आहे। इन करे असां वार्म अप मूवमेंट करियूं पिया। ऐं ॿियूं बि जेके सियासी जमायतूं आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं जेके मूवमेंट्स आहिनि उहे जारी कनि पियूं, के सेमिनार कनि पिया, के मार्चूं कनि पिया। त इन तरीक़े सां सॼी क़ौम जॾहिं हिकु करो जाॻी वेंदी त पोइ जेको असली सरकार खे रद्दअमल ॾियण जो वक़्तु ईंदो। हींअर असां वार्म अप सां गॾोगॾु वफ़ाक़ी हुकूमत जो ज़मीर झंझोड़ण लाइ या पीपल्स पार्टी हुकूमत जो ज़मीर झंझोड़ण लाइ तव्हां ॾिसो त असांजो 10 कलाक जेको आहे उहो रोडनि ते धरनो आहे। माना का बि ट्रैफिक न पंजाब वेंदी, न पंजाब खां कराची में दाख़िल थी सघंदी। असां इहा स्ट्रेटजी ठाही आहे त जॾहिं इहो वार्म अप मूवमेंट कंप्लीट थींदी, माण्हुनि में सुजाॻी अची वेंदी, त पोइ यकीन ॼाणो त इहे जेके बि समूरियूं कॉम्परस जमायतूं आहिनि या सियासी जमायतूं जेके सिंधु दरिया जी बहाली जूं हामी आहिनि या केनाल जे ख़िलाफ़ आहिनि, उहे असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते गॾु हूंदासीं ऐं पूरी अवामी ताक़त सां मज़ामत कंदे ही दरिया जो हक़ मोटाईंदासीं इंशाअल्लाह। अच्छा डॉक्टर साहब, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि हिन में इहा आहे त इनमें सभिनी खां डायरेक्ट जेको अफेक्ट ई थींदो उहो ज़ाहिर आहे त सिंध जो हारी थींदो ऐं सिंध जो नंढो वॾो तमामु वॾो आबादगार, नंढो आबादगार, 1000 एकड़ वारो, 100 एकड़ वारो ऐं चंद एकड़ वारो आबादगार, ऐं उन सां गॾु ज़ाहिर हारी बि थींदो। त इहा असांखे इहा हिन में थोरो तव्हांजा सभु ज़ाहिर पॉलिटिकल वर्कर, पॉलिटिकल पार्टीज़ जा, कॉम्परस दोस्तनि जा, सभिनी जा पॉलिटिकल वर्कर्स आहिनि, पर उन्हनि में ही जेके अफेक्टीज़ आहिनि, जेके हारी माण्हू आहिनि, जेके आबादगार आहिनि, उन्हनि जी शमूलियत हुन लेवल ते असांखे नज़र नथी अचे। छा इहा ज़रूरत आहे त उन्हनि खे बि कहिड़े तरीक़े सां शामिल करे आणिजे? बिल्कुलु शामिल थियणु खपनि ऐं करणो पवंदो। उन्हनि खे ख़ुदि पंहिंजी बकाला विहणो पवंदो। ॾिसो, हारी जो जेतिरे क़दुरु तालुक़ आहे त हींअर हारी तंज़ीमूं एॾियूं मुतरिक न आहिनि सिंध में। कामरेड हैदराबाद जतोई खां पोइ हारी तहरीकूं तक़रीबन पंहिंजो दम ख़तमु करे चुकियूं आहिनि। हारी जेको आहे ज़मीनदार जो मोहताज हूंदो आहे, त जेकॾहिं ज़मीनदार पंहिंजूं तवानायूं ऐं पंहिंजो हिसो जेकॾहिं विझंदो तहरीक में, त पोइ हारी उन्हनि सां गॾिजी रोड ते अची वेंदा आहिनि। असांजूं सियासी पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जा हारी फ्रंट आहिनि, पर उहे महदूद 100 माण्हुनि ताईं मुश्तमिल आहिनि। त इन जे करे हिकिड़ा आहिनि सियासी भोतार जेके वॾा वॾा ज़मीनदार आहिनि, पर उन्हनि खे इहो आहे त हिन हुकूमत लुट फुर जा ॿिया ज़रिया ठाहे ॾेई छॾिया आहिनि। यूनियन काउंसिल जे चेयरमैन खां वठी टाउन कमेटी, म्यूनिसिपल, पोइ डिस्ट्रिक्ट काउंसिल, पोइ MP MNA,
त उहे सम्झनि था त बनियूं आबाद न थियूं, साल 2 साल मिड़ी ख़ैर असांखे त ही लुटफुर जे हिसे मां मिले पियो, असांजा बच्चा बुख कोन मरंदा। पर हू ग़लति आहिनि इन पंहिंजे तज़े में। ऐं जॾहिं इहो सभु कुझु थी वेंदो त पोइ न चेयरमैनियूं रहंदियूं न इहा लुटफुर रहंदी, बल्कि उनजी ज़िंदगी तंग थी वेंदी। इन करे असां रियलाइज़ेशन जो ही प्रोग्राम शुरू कयो आहे। अञा त असांखे 2 हफ़्ता थिया न साईं, जॾहिं इहा तहरीक 2 महीना 4 महीना 6 महीना घेरब थींदी त इंशाल्लाह को बि सिंध जो माण्हू इन तहरीक खां ॿाहिरि कोन हूंदो, सॼी सिंध हुन में शामिल हूंदी। आख़िरी सवाल डॉक्टर साहब, इन विच में जेकॾहिं ही वार्म अप तहरीक आहे ऐं ज़रूरु स्ट्रेटजी तव्हांजी ईअं ई आहे, पर इन विच में फेडरल गवर्नमेंट काफ़ी तेज़ी आंदी आहे। ऐं केॾीमहिल बि जेकॾहिं नेशनल इकनॉमिक कोऑर्डिनेशन काउंसिल जो जेका NEC आहे उनजो इजलास थी थो वञे, एक्निक जो इजलास थी थो वञे, हुन में अप्रूवल लाइ शयूं अचनि थियूं ऐं अप्रूवल हिते पोएं दफ़े बि CDWP में राति जो 11 वॻे इजलास में इहा मंज़ूरी ॾिनी वई। त इहो केॾीमहिल बि राति जो ई करे सघनि था, त उन जे लाइ बि का तयारी आहे? ॾिसो एक्निक हाणे तयारी इहो आहे त असां वञी उते चश्मा झेलम लिंक कैनाल ते त डंडो खणी विहण खां रहियासीं न साईं। जी जी। त चइजे त पठान पश्तूनख्वा कालाबाग डैम जे ख़िलाफ़ उन्हनि खे इहो हो मौक़ियो त हू वञी कालाबाग डैम साइड ते 5-10 लख पठान वठी वञी वेही रहंदा। पर ही जेकॾहिं असां सिंध जा माण्हू चश्मा झेलम लिंक कैनाल ते वञी न वेही सघंदासीं, इन करे असां वटि स्ट्रेटेजिक पॉइंट सिंध पंहिंजो मादरे वतन, कराची जे समंदर खां वठी कराची जा टैक्सिस, कराची जी सिंध जी सॼी जेका रेवेन्यू जनरेट थिए थो, तेल गैस थिए थो, जेको पाकिस्तान असां ते चयो आहे जीअं सिंधू दरिया पाकिस्तान जी शहर ऐं सिंध जी शहर अघ, ईअं सिंध जेको सॼे पाकिस्तान जी शहर अघ आहे। त ही इदारनि में इकनेक में करे वठनि, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में कॾहिं विया आहिनि फ़ैसिलो खणी, ही कॾहिं विया आहिनि जेको सो इफ्सा वटि इन मनसूबे जी मंज़ूरी लाइ। त जेकॾहिं इफ्सा खां नथा पुछनि ऐं CCI खां नथा पुछनि त हिननि जो जेको बि इहो अमल हूंदो उहो अनकॉन्स्टिट्यूशनल हूंदो, कॾहिं न कॾहिं हिननि खे इहो वापसि करणो पवंदो। असांजा 2-3 जेके आहिनि बुनियादी मक़सद, हिकिड़ो इहो आहे त 91 जे मुआदे तहत असांखे ज़रूरत मुताबिक़ डाउन स्ट्रीम कोटड़ी पाणी खपे। जेसीं ताईं उहो तय नथो थिए, घटि में घटि 10 खां 12 मिलियन एकड़ फुट असांखे पाणी हेठि खपे थो। 91 जे मुआदे में जेको असांजो पाणी तय थियल आहे उहो असांजे 3 बैराजिस में गुड्डू, सखर ऐं कोटली बैराजिस में उहो पाणी असांखे पूरो नथो मिले। उन वक़्त ताईं ही जंग जारी रहंदी। ही मथे केनाल ठहंदा, लाज़मी ॻाल्हि आहे दरिया जो पाणी घटि थींदो ऐं हिकिड़े पासे समुंड जी तबाहकारी, हिकिड़े पासे ॿनियुनि जो वीरानो, त पोइ हिन मुल्क जो हलणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर कादिर मक्सी साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। वो चवंदा 3 बेसिक इशूज़ आहिनि। 91 एकॉर्ड जे तहत पाणी जी दस्तियाबी सिंध खे ॾिनी वञे। 91 एकॉर्ड जेको आहे उनजे तहत डाउन स्ट्रीम कोटड़ी में पाणी 10 मिलियन एकड़ घटि में घटि छॾियो वञे, जेको इर्सा एक्ट में, कानून में, क़ाइदनि में इहो मौजूदु बि आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे हीअ चवंदा त वार्म अप उन्हनि जी कैंपेन आहे ऐं हिन खे वधायो वेंदो ऐं अॻिते हलायो वेंदो त इहो जेके प्रोजेक्ट्स आहिनि इहे सिंध खे वीरान कंदा। मोहसिन बबर खे अॼोके प्रोग्राम इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु।